अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी। सितार आहे इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी बी 138 ब्लाक 2 सादी टाउन कराची सिंध। किस्त 36। नक्शो 75 1994 95 ईस्वी। नसीराबाद तालके जी बीहक दे जणाणी ऐं आबी वहकरा। जणाणी इंस्पेक्शन बंगले जूं 2 तस्वीरूं। जणाणी इंस्पेक्शन बंगले में मुलाज़िमनि जा घर ऐं घोड़नि जा कुड़ वग़ैरह। जणाणी इंस्पेक्शन बंगले में कोठे ते सुम्हण वञण लाइ ॾाकण। ज़मीमू नंबर 3 हाकिड़ो या सरस्वती तकरार। साइंसदाननि, तारीख़दाननि ऐं लोक कहाणीकारनि जूं भांत भांत निरालियूं ॻाल्हियूं। हाकिड़ो 170 साल अॻु को तकरारी मसइलो न हो, छाकाणि त तमामु थोड़नि माण्हुनि उन बाबति ॿुधो हो ऐं उन्हनि वटि पंहिंजा पंहिंजा तसवुर ऐं सम्झाणियूं हुयूं। उहे उन क़िस्म जी राय रखण लाइ कंहिं आॾो जवाबदेह न हुआ, छाकाणि त शुद्ध समाचार जी अवामी ज़रियनि जी खोट सबबि उन्हनि ते ऐतराज़ उथण जी उमेद न हुई। अंग्रेज़ खोजनाकार हक़ीक़तुनि खे सदाईं जाचे परखे ॾिसंदा हुआ ऐं हेकर को तकरार शुरू थियो त उन्हीअ खे हर ॾहाके में दस्तियाब इंतिहाई साइंसी तरीक़नि सां नेठि वञी निबेरियो वेंदो हो। हाकिड़े वारो सवाल अहिड़ो ई हिकु तकरार हो, जंहिं ते जुदा जुदा राया हुआ ऐं उन मसइले खे निबेरण में अटकल 150 साल लॻी विया। बदकिस्मतीअ सां ही मसइलो सिंध जे माण्हुनि आॾो ॼाण पहुचाईंदड़ ज़रियनि जी खोट जे करे अञा ताईं तमामु घणो मुंझल आहे। खोजनाकारनि जे 3 तबक़नि आधार 3 क़िस्मनि जा राया मौजूदु आहिनि: साइंसदान, तारीख़दान, लोक कहाणीकार। हाकिड़े ते तारीख़ी राया घणी भाङे 17वीं सदीअ में ऐं उन खां पोइ रिकॉर्ड थियल मुस्तनिद नथा मञी सघजनि, ख़ासि करे उन्हनि वाक़िअनि बाबति जेके हिन ख़ुसूसी हवाले सां 2000 क़ब्ल मसीह धारे थिया या भले 11वीं खां 13वीं सदी ईस्वीअ में। जेतोणीकि उन्हनि लिखतुनि जे लेखक तारीख़दाननि उहे ॻाल्हियूं वॾी पक ऐं दावा सां चयूं आहिनि, पर सच उहो आहे त संदन माख़ुज़ हमअसर रिवायती लोक कहाणियूं हुयूं। ॿिए पासे रिवायती लोक कहाणियूं पढ़ाइनि, तारीफ़ूं, मदहूं, मरसिया ऐं वधाइण मुबालगनि सां भरियूं पियूं आहिनि ऐं कहाणियूं खणण वारनि सुगड़नि पंहिंजे तसवुरनि खे जाल छॾे ॾिनो आहे, जेके हिकु वाक़िए लाइ हिकिड़ा ऐं ॿिए लाइ ॿिया आहिनि, जंहिंजो दारोमदार उन ते आहे त सुगड़ केतिरो भलो आहे। रिवायती लोक कहाणियुनि में जेका सिंधी ॿोली कमु आंदल आहे, सा कंहिं विरले मिसाल खे छॾे 250 सालनि खां वधीक आगाटी नथी लॻे। सिंध जी लिखत हेठि आयल ऐं सम्झ में अचण जोगी शाइरी कंहिं सूरत में 15वीं सदीअ खां अॻु जी कंहिं जुग जी चई नथी सघिजे। तंहिं करे रिवायती लोक कहाणियूं कंहिं अहिड़े मसइले खे निबाइण जो ज़रियो न आहिनि जेको मुकमिल तरह सां तकरारी बणियल हुजे, जीअं हिन खे साइंसी सबूतनि बणाए छॾियो आहे। उहो ॻोल्हे लहण लाइ त हाकिड़ो को पंहिंजे मुंहुं आज़ादु दरिया हो या सुतलज हो या आगाटे जुग जो को ॿियो दरिया, उन ॻाल्हि जी खट खोट लाइ थियल लॻातार कोशिश जो मुख़्तसर अहवाल ॾियण लाभाइतो थींदो। उहा पिणु पक आहे त सूरत हाल खे वधीक चिटो करे ॿुधाइण लाइ नवां सच सदाईं पधिरा थींदा रहंदा। नंबर 1, हाकिड़े जी ॻाल्हि सभ खां पहिरियां एलेक्जेंडर बर्न्स हिकु सिफ़ारतकार कई आहे, जेको 1833 ईस्वीअ में सिंधु दरिया जे उभरंदे चाढ़ जो अहवाल ॾींदे, जेका अॻे मुख्य धारा मां रोहिड़ीअ खां ओभर पासे वटां निकिरी उभरंदे रेगिस्तान में ज़मीन जे वॾनि टुकरनि खे पाणी रसाईंदी रही हुई। उन जो पाणी ग़ुलाम शाह कलोड़े पारां 1761 ईस्वीअ में कच्छ में लखपत वेझो सारियुनि जे खेटनि खे सुकाइण लाइ मोहण जी ॻाल्हि करे थो ऐं 1819 ईस्वीअ वारी धरती धोॾ जे करे हाकिड़े या सिंधु दरिया जे उभरंदी छाड़ जे पाणीअ ते ठहियल मुख़्तलिफ़ वहकरनि जी पिणु ॻाल्हि करे थो। नंबर 2, अहिड़ा ई वीचार केतिरनि ई ॿियनि लेखकनि पिणु ॾेखारिया। मिकमर्डो ऐं
थोरनटन जे अवाइली गज़ेटियर समेत जन भायो थे त उभरंदो नारो सिंधुअ मां रोड़ीअ जे उतर वटां ते निकितो। डब्ल्यू पाटिंजर ऐं डेलहोज़ी जा वीचार पिणु साॻिया हुआ। रिचर्ड फ्रांसिस बर्टन हिकु सर्वेयर ॿोलियुनि जो ॼाणू ऐं ॾाहो टियों लेखक हो, जंहिं हाकिड़े खे सिंधु दरिया जो हिकु आगाटो वहकिरो ॿुधायो। उन हाकिड़े ऐं उन जे वहकरनि जी हिमायत में मामोई फ़क़ीरनि जा बेतकत बांधा। नंबर 4, 5 सिंध में पहिरीं सुपरिटेंडेंट इंजीनियर जंहिं उभरंदो नारो वाह खोलियो भायो थे त उभरंदो नारो सिंधुअ जे उभरंदी छाड़ न बल्कि उन्हीअ जो फाट उथल ते वहंदड़ वाह हो, पर मंझंदि पाणी उन्हीअ जे फाटनि मंझां आगाटनि ॾींहंनि में लाॻीतो ऐं पोइ वारनि सालनि में हेकड़ ॿेकड़ थिए आयो। हीउ जुगनि खां हली ईंदड़ सोच खां पहिरियों वॾो थेड़ हो, पर मुकमिल तरह सां दुरुस्त न हो, छो त खेसि हाकिड़े जी बहावलपुर, बीकानेर ऐं अंबाला में वहकरनि बाबति ॼाण न हुई। नंबर 5, 1871 ईस्वीअ में किनिंगहाम आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे पहिरें डायरेक्टर जनरल वीचार ॾेखारियो त रेणी, सोलरा ऐं चौतांग सुतलज मां निकिरंदड़ अलॻि अलॻि धाराऊं हुआ ऐं सिंधुअ सां अरोड़ अलोर जे मथे पासे वटि अची थे गॾिया। उभरंदो नारो सिंधुअ जो हिकु आगाटो पेट हो, उहो जाखिरे वेझो ॿिनि भाङनि में विराइजी पराण थियो। ॾखण ओलह ते वेंदड़ वहकिरो हरमिटलिया, ब्रह्मण आबाद, पटाला, हैदराबाद टपियो ऐं मुख धारा सां वञी मिलण लाइ ॾखण ओलहंदे पासे गूनीअ ॾांहुं वकड़ करे वियो। ॿी चाड़ उमरकोट टपी पहिरीं छाड़ सां कोरी खारीअ जी छोड़ ॾांहुं वेंदे वाट ते वंगी बाज़ार वेझो वञी गरजण लाइ ॾखण उभरंदे वकड़ करे वई। जीअं त संदसि ज़माने में हिंदुस्तानी आसार पर्ख आर्कियोलॉजी अञा नई ॼावल हुई ऐं तारीख़ ते पे भाड़ियाई, सो नतीजनि जो आधार उन ॻाल्हि ते हो त उन मक़सद लाइ जेके तारीख़ी माख़ुज़ ॾिठा विया से केतिरा मोचारा हुआ। नंबर 6, 1874 ईस्वीअ में सर्वे ऑफ इंडिया जे CF ओल्डहाम लिखियो त सुतलज पंहिंजो पाणी सरस्वती या घघर जे पेट में छोड़ करे रहियो हो, जेको सिंध में उभरंदे नारे नाले सां ॼातो वञे थो ऐं ईअं अटकल 13हीं सदीअ जे चौथे ताईं कंदो रहियो। ऐं उभरंदो नारो सिंधु दरिया जो पेट न हो, जीअं मथे 1, 2, 3 ऐं 5 फ़र्ज़ु कयो आहे। संदसि ॼाण जा माख़ुज़ सरकारी रिकॉर्ड ऐं सर्वे ऑफ इंडिया जा नक्शा हुआ, जन हेठायूं बिल्कुलु ईअं ई ॾेखारियूं पे जीअं उहे तबई तौरु मौजूदु हुयूं। 7, 1875 ईस्वीअ में हिंदुस्तान जे हिकु गुमनाम लेखक कोड़े नाले न्यारकस सां मथे नंबर 6 खे रद्द कंदे चयो त सुतलज कॾहिं बि ओलह ॾे वही सिधो सिंधुअ में नाहे पियो, पर उनजे जे बजाए उहो जमुना हो, जेको कंहिं ज़माने में ओलह ॾे वहंदो हो ऐं हाकिड़े खे भरींदो हो। मथे 1, 2, 3 ऐं 5 जे वीचार जी पुठभराई पिणु कयाई त रोहिड़ी खां ओभर पासे सिंधु उभरंदे नारे जे पेट मां लंघंदो हो। नंबर 8, ह्यूज ICS ऑफिसर पंहिंजे गज़ेटियर ऑफ सिंध 1876 ईस्वीअ में सम्झे थो त उभरंदो नारो या हाकिड़ो सिंधु दरिया जो पुराणो पेट आहे ऐं उन जो मुंडु सिंधुअ मां बहावलपुर ऐं रपड़ जे विच ते हो। हीउ 5 वारे नज़रिए खे बिल्कुलु रद्द करे थो ऐं भाए थो त सब्ज़ल कोट ऐं घोटकीअ वेझो सिंधुअ जे उथल जो पाणी थी सघे थो त मंझंदि ईंदड़ पाणीअ जो अकेलो न बल्कि रुगो हिकु वधीक ज़रियो हुजे। नक्शो नंबर 74, हाकिड़े जो सुकण। दिलशादवती हाकिड़े लोणी ऐं सुतलज दरियानि जा 2.5 मिलियन साल अॻु खां 1000 क़ब्ले मसीह ताईं वारा आगाटरा ऐं ब्यास ऐं सिंधु दरियानि जा तारीख़ी जुगनि वारा पुराणा वहकिरा। नोट, ख़ैरपुर वारियूं 2000 ढंढूं ऐं खिपरे वारियूं ढंढूं दिलशादवती दरिया जे बेटारे डेल्टा जूं ठाहियल आहिनि। नगर पार्कर घणो करे 7वीं सदी ईस्वीअ ताईं हिकु ॿेट हो। 1886 ईस्वीअ में जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे RD ओल्डहाम आबी अभ्यासन आधारत चयो त ईअं थी नथो सघे त सिंधु कॾहिं बि उभरंदे नारे में वञी पवंदो हुजे, उहो जमुना हो। वेझड़ वारनि धरती जोड़ जुगनि में यानी बर्फ़ानी तह
प्लाइस्टोसीन या 1.7 मिलियन खां 10,000 साल अॻु खां हाणे ताईं जेको उभरंदे नारे खे भरींदो हो, हिन थुल्हे लेखे न्यारकस जे वीचारनि जे उबतड़ CF ओल्डहाम जे 12 सालनि अॻु ॾिनल राय जी पुठ भराई कई। हिन राय खे कुझु मुहक़िक़ उॾामंदी छिकियल तस्वीरुनि पारां जमुना नज़रिए खे रद्द करण ताईं मान ॾींदा रहिया। नंबर 10, हिन कंहिं रीति सर्वे ऑफ इंडिया सां 1865 ईस्वीअ ताईं वाॻियल रेवार्टे खे छड़ ॾियारे छॾी, जंहिं 1892 ईस्वीअ में 350 सिफ़नि जो हिकु मक़ालो लिखियो। उन अनुमान ते त हिकु सघारो दरिया हूंदो हो जेको झेलम, चनाब, रावी ऐं ब्यास जी गॾियल पाणीअ सां ठहंदो हो, जेके समूरा उन ई दरिया में छोड़ कंदा हुआ ऐं पोइ उभरंदे नारे जे पेट मां लंघंदो हो। सिंधु पिणु उन ई दरिया में उन ई जो शाकारी थी छोड़ कंदो हो ऐं उन सघारे दरिया जी गॾियल धारा मेहराण सॾिबी हुई। उन जो मुख वकिरो पंजाब में सुतलज मां हूंदो हो ऐं सिंध में उभरंदे नारे मां, जंहिं रस्ते उहो कोरे खारीअ मां थींदो समुंड में वञी छोड़ कंदो हो। रावटी जा नक्शा उत्तम दर्जे ग़लति हुआ। संदसि नज़रिया तस्वरनि ते ॿधल हुआ, पर फारसी, अरबी, पोर्चुगेज़ी, फ्रांसीसी ऐं अंग्रेज़ी माख़ज़नि मां तमामु घणो तारीख़ी मवाद कतब आंदो हुआ ऐं सिंध जे आम तारीख़ हींअर बि हिन किताब खां सवाइ अणपूरी आहे। संदसि सिंधु दरिया ऐं हाकिड़े जा वकरा सिंध जी तारीख़ी जाग्राफीअ जे सनवार तरतीब जे हवाले सां मञण जोगा न आहिनि, पर संदसि वाट सिंध जे केतिरनि ई पोइ वारनि ऐं कुझु वॾनि तारीख़दाननि खे भुलाए छॾियो आहे, जन संदसि चयल ॻाल्हियुनि खे वरी वरी पे वर्जायो आहे ऐं वॾनि तारीख़ी भुलुनि खे जनमु ॾिनो आहे। नंबर 11, 1894 ईस्वीअ में मेजर जनरल हेग सिंध जी हिकु नंढी पर सुठे नमूने लिखियल तारीख़ तयारु कई, जेतोणीकि तिखनि तकरारनि में पिण पवण खां पासो कयाई, पर संदसि वाट को शक नथी छॾे थो त उन ई पिण ईअं थिए भायो त उभरंदो नारो सिंधु दरिया जो पेट हो। नंबर 12, 1904 ईस्वीअ में कर्नल मिंचन ऐं JN बर्नस बहावलपुर रियासत जे तबई जाग्राफीअ जो अभ्यास करण खां पोइ उहो नतीजो कढियो त हाकिड़े जो पेट तमामु सोढ़ो हो। उन ई मंझां सुतलज जो समूरो पाणी लंघी न थिए सघियो। पंजाब जे ॿियनि दरियानि ऐं सिंधूअ जे पाणीअ खे छॾे ॾिजे तॾहिं बि उन जे मुताबिक़ उहा पक सां का ॿी पंहिंजे मुंहुं वहंदड़ धारा हूंदी। तंहिं हूंदे बि उन्हनि बीकानेर ऐं अंबाला वारनि इलाइक़नि में अंबाला खां हाकिड़े या सरस्वती ॾांहुं ईंदड़ असुलु वकरनि ताईं पहुचण लाइ जांच न कई। नंबर 13, 1906 ईस्वीअ में हेनरी कज़न्स हिकु आसार पारखू पहिरियों लेखक बणियो, जंहिं सिंधु दरिया जी वॾी छाड़ लोहाणी ढोरे जो वकिरो अरबनि पारां 711 खां 712 ईस्वीअ में सिंध फ़तेह करण वक़्तु हाणोके वकिरे ऐं उभरंदे नारे जे विच तां छिकियो। 5, सुपरिटेंडिंग इंजीनियर सिंध जे उबतड़े हिन ईअं न थिए भायो त नारो सिंधूअ जो फाट उथल थी वहंदड़ वाह हो। संदसि ख़्यालु हो त नारो सिंधु दरिया जी हिकु ॿी छाड़ जो पेट हो। नंबर 14, 1924 ईस्वीअ में वार्ड हिकु जाग्राफीदान उन आम नज़रे आधार ते उतरी अधु गोल में समूरनि दरियानि जो लाड़ो ओलह ॾे हूंदो आहे, उन ई करे जो धरती ओलह खां ओभर फिरे थी। चयो त सुतलज जेको हाणे ओलह पासे लाड़ो करे वियो आहे, कंहिं ज़माने में हाकिड़े जो सहकारी हो जेको उभरंदे नारे मञा थींदो लंघंदो हो। थी सघे थो उन खे जमुना पिणु पाणी ॾींदो हुजे। नंबर 15, 1929 ईस्वीअ में ख़ान हिकु तारीख़दान वीचार डोड़ायो त हाकिड़ो सिंधूअ जो हिकु सहकारी हो, सुतलज या जमुना जो न, याने सुतलज हाकिड़े जो सहकारी हो, उभरंदो नारो सिंधूअ जो पेट हो, जंहिं मंझां सिंधू ऐं हाकिड़े जो गॾियल पाणी लंघंदो हो ऐं मेहराण सॾिबो हो। हाकिड़ो 13वीं सदी ईस्वीअ में विच धारे सुकी वियो। नंबर 16, 1932 ईस्वीअ में वाइट हेड हिकु आसार पारखू चयो त सुतलज 70 खां 80 मैल लोॾो ॾेई हाकिड़े मंझां न वञी वियो हूंदो ऐं लॻे थो त उहो अंबाला वारे इलाइक़े में मींहं जे घटिजी वञण करे सुकी वियो ऐं नतीजे में अंबाला जूं धाराऊं सुकी वियूं। नंबर 17, RD ओल्डहाम
पिथावाला ॾांहुं 1933 ईस्वीअ में पंहिंजी हिकु ज़ाती लिख पढ़ में ॻाल्हि कई त कंहिं आगाटे जुग में जॾहिं जमुना ओलह ॾे वहंदो हो तॾहिं उहो घणो करे उन ई वहकिरे तां वहंदो हो, जंहिं तां हाकिड़ो पोइ वारनि जुगनि में वियो, जीअं वाइट हेड जे नक्शे में ॾेखारियल आहे। नंबर 18, 1942 ईस्वीअ में स्टाइन हिकु आसार पारखू बीकानेर ऐं अंबाला में कुझु माॻनि खे जाचण परखण खां पोइ नतीजो कढियो त घघर या हाकिड़ो कंहिं वक़्तु धाराउनि जी हिकु अंग हिकु या ॿिनि उथलनि ते वहंदड़ वाहन या फाटन समेत जो गॾियल पाणी सुतलुज ॾांहुं बहावलपुर में नींदो हो ऐं सिंधुअ जी हिकु वाह जो पाणी पिणु रोड़ीअ वेझो अलोर विथीअ मां नींदो हो। नंबर 19, 1942 ईस्वी में अली हिकु जाग्राफीदान घघर या सरस्वती खे सुकाईंदड़ अमल वारे मसइले या खेसि पाणी ॾींदड़ तराइयुनि में मींहं जे घटिजी वञण बाबति छंड-छाण कई, जेको उन जे सुकण जो कारण बणियो। नंबर 20, पिथावाला 1959 ईस्वी में लिखंदे चवे थो त हाकिड़े जे पाणीअ जो हिकु भाङो सुतल जे उथल जे पाणीअ मां ईंदो थो ॾिसिजे। जॾहिं उहो वधीक ॾखिण पासे वहंदो हो, अंबाला जी धाराउनि में लट ऐं वारी गॾु थियण करे उहे साइज़ में नंढियूं थी वियूं ऐं पछाड़ीअ में हाकिड़ो सुकी वियो। हाकिड़ो लॻे थो त हिकु धारा विच थरो ऐं ॿारो वहंदड़ दरियाई सिरिश्तो हो। बहावलपुर ऐं सिंध वारी कुंड जे वेझो ओॾो ऐं उन ई संधे जे लॻभॻि पूरब छोट वहंदो हो। उहो हिकु पोइते पवंदड़ धारा हो, पंहिंजो हिकु वहकिरो ठाहियो हुआईं जेको हाणे नारो कोटिजे थो ऐं सिंध जे मेराण या सिंधूअ जहिड़ी कंहिं वधंदड़ पुख़्ते क़िस्म जी धारा सां भेटण जहिड़ो बिन्ह न हो। सिंधू पंहिंजे सिर पाण कॾहिं हाकिड़े माथिरीअ मंझां न वियो। जेकॾहिं हाकिड़ो मथां पाणी न अचण करे सुकी न वञे हा त हिकु ओलह पासे सिंधूअ पारां लट गॾु कंदो वञणु ऐं पाण खे मथे कंदो वञणु ऐं ॿिए उभर पासे हाकिड़े पारां पंहिंजा वाह कढंदो वञण जो हूंद नतीजो उहो थिए हा त सिंधू कंहिं वक़्तु ओचितो घारो ॾेई हेठाईअ ते वहंदड़ वाह उभरंदे नारे में वञी पवे हा, जंहिं मंझां उहो तेसी ताईं न निकिरी सघे हा जेसी ताईं पंहिंजे पेट में लट विहारे उन खे भरपासनि वारनि मैदाननि खां मथे न खणे हा। सिंधू पंहिंजे ओलह ॾे वहण वारे लाड़े जे करे अलोर गारज खे छॾे सुकाए वियो ऐं बखर गारज वञी वसायाईं। नंबर 21, 1963 ईस्वीअ में M.H. पंवर पंहिंजो हिकु नज़रियो क़दम आणींदे त जिते बि सिंधूअ जहिड़ो को दरियाउ कुझु सदियुनि ताईं वियो आहे उन मंझां पाणी पक सां हेठि ज़मीन में सिमियो हूंदो ऐं हिकु मुनासिब उनाईअ में वेकर में मिठे पाणीअ जा वॾा भंडार छॾिया हूंदा आहिनि ऐं उहे भंडार रेजाणीअ लाइ खणी सघजनि था। उन हक़ीक़त जी पकाइण सच पच बि ड्रिलिंग करे कई। उन ई उहा ॻाल्हि सची करे ॾिनी त रेणीअ ऐं उभरंदे नारे जे पासनि सां वेंदे ऋण कच्छ में सिंधड़ीअ ताईं झर जो पाणी बिन्ह न हो, सवाइ तमामु सोढ़ी वेकर ऐं तांगी उनाईअ में थोरे पाणीअ जी जेको उते खोटियल खूहनि रस्ते खजे पियो। अलोर खां मुंड जमड़ाऊअ ताईं सूरत हाल रुगो थोरी बहितर हुई। हिन उन्हनि खे उभरंदे नारे वाह सां जोड़ियो जेको उन ड्रेग में हिकु सदीअ खां वधीक खां वहंदो पियो अचे। संदसि राय में सिंधू उभरंदे नारे जे पेट मां न वहंदो हो ऐं नारो या हाकिड़ो हिकु नंढड़ो दरिया हो जेको केतिरियूं सदियूं अॻु सुकी वियो हो, सवाइ उन जे त कंहिं साल सिंधूअ ऐं सतलज जे उथल छर जो पाणी उन में वेंदो हो। खेसि खिपरे तालके में रेगिस्तानी दरिया जे कंहिं वहकिरे जो हुजणु पिणु ॾिसण में आयो। उन्हनि वहकिरनि जे पछाड़ीअ पक 16 साल पोइ गोज़ ऐं ॿियनि रोमोट सेंसिंग परे खां परूड़ण वारी टेक्नोलॉजीअ ज़रिए कई। नंबर 22, 1964 ईस्वीअ में M.H. पंवर सिंधू दरिया जे पुराणनि वहकिरनि जा तारीख़ी जुगनि मां ज़िलेवार नक्शा ठाहिया। उन्हनि माख़ुज़नि ऐं वाक़िअनि बाबति छंड-छाण कई जिन में सिंधू दरिया जे समूरनि तारीख़ी जुगनि दौरान अलॻि अलॻि जायुनि ते हुजण जा उञाण हुआ ऐं उन खे उन्हनि वहकिरनि वटि झर जे पाणीअ जे हुजण सां साबित पिणु कयाईं। हीअ पिथावाला जी 1959 ईस्वीअ वारे कम मथां तारीख़ी माख़ज़ ऐं वहकिरनि लेखे हिकु नंढड़ो वाधारो हो, पर झर जे पाणीअ खे सम्झणु हिकु निकोर ख़्यालु हो। नंबर 23, लैम्बर्ट जो आला पाए वारो कमु ऐं सिंध जी तारीख़ी जाग्राफीअ जो छेद
1964 ईस्वी तमामु सुठो लिखियल ऐं हाकिड़े ते भली छंड छाण थियल दस्तावेज़ आहे। पर पिथावाला जी सिंधु हाकिड़े तकरार बाबति कयल खोजनाउनि खे मञता न ॾिनी अथसि। जेतोणीकि लैम्बर्ट जे कम जो ही भाङो पिथावाला तां लॻभॻि अखर बखर नकुल कयल आहे। जेका ॻाल्हि वधीक मज़े वारी आहे सा उहा त पिथावाला मथे 4 खां 18 माहिरनि जी लिस्ट ॾिनी आहे ऐं लैम्बर्ट बि उहा ई साॻी तरतीब में ॾिनी आहे। पर 4, 5, 8, 11, 15 ऐं 17 जेके निस्बतन घटि आम माख़ूज़ आहिनि खे कढी छॾियो अथसि। तंहिं हूंदे बि सिंधुअ जी तारीख़ी वहकरनि जो सबूत वारनि गुणनि आधार हिन किताब खां मथे ॾहाकनि ताईं को ॿियो नाहे आयो। नंबर 24 1965 ईस्वीअ में होम्स मैकडोनल्ड ऐं पार्टनर्स सां लोअर इंडस प्रोजेक्ट ते कमु कंदड़ उॾामंदे छिकियल तस्वीरुनि आधार मुतालियो करे सिंधु दरिया जा मुख़्तलिफ़ तारीख़ी जुगनि दौरान वहकरा तयारु कया ऐं अहिड़े क़िस्म जी ॼाण रिपोर्ट सां वाधू जोड़ियल जुल्द 2 में छपिरायाई। उहा वरी ॿीहर जोग्राफिकल जर्नल में छपी खेसि हाकिड़े जे सिंधुअ में छोड़ करण जी का निशानी न लधी। पर रेगिस्तान जे कोर सां दरियाई लट वारनि मैदाननि में खानगढ़ वारो कचो ॻोल्हे लधाई जेको घणो करे सिंधुअ जे उथल वाहन फाटन जो ठाहियलु हो। संदसि नक्शनि में रेणीअ ऐं वाहंद पूरी तरह सां रेगिस्तान में ॾेखारियल आहिनि ऐं सिंधुअ जे पटनि में कोन था घिड़नि। नंबर 25 1966-67 ईस्वीअ में MH पंवर 1,50,000 काछे ते सिंधु दरिया जे सिंध में पुठिएं 5,000 सालनि दौरान वहकरनि जो उॾामंदे छिकियल तस्वीरुनि आधार हिकु नक्शो ठाहियो ऐं सिंधुअ मां उथल वाह सखर ज़िले में रेणीअ ॾांहुं वेंदे ॻोल्हे लधाई ऐं अलोर विथीअ मां लंघंदड़ सिंधुअ जी हिकु छाड़ पिणु लधाई। नंबर 26 1968 ईस्वीअ में राइकस घणो करे पिथावाला 20 मथे ऐं लैम्बर्ट 23 मथे खां मुतासिर थी उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त जमुना सां सिंधु ऐं गंगा सिरिश्ता वारे वटी मिलंदा रहिया आहिनि। हिन नज़रिए खे पिणु गोज़ 31 मथे जे रिमोट सेंसिंग खां सवाइ राव वग़ैरह 1974 ईस्वी दरिया जे उलहंदे कंधीअ सां जमुना फॉल्ट धरतीअ जे जोड़नि या रगुन जो थिड़ी वञणु जिते धरतीअ में ॾार पइजी वई आहे जे सबूत आधार रद्द करे छॾियो जंहिंजो मतिलबु आहे त जमुना दरिया ओलह ॾे न वञी सघियो हूंदो। नंबर 27 1969 ईस्वीअ में वलेलमी सरस्वती मसइले ते लिखियो घणे भाङे पिथावाला पारां हवाला ॾिनल माख़ूज़नि ते भाड़ींदे हीउ चवे थो त जमुना अॻे उलहंदे जमुनाबाद जी हाणोके हांसी हसार शाख मंझां ओलह वहंदो हो ऐं दृश्यादवती करे ॼातो वेंदो हो। उॾामंदी छिकियल तस्वीरुनि जमुना जे ओलह ॾे वहण वारे हिन नज़रिए खे मुकमिल तरह रद्द करे छॾियो आहे। ही नथो सम्झे त को हाकिड़ो सिंधुअ जो साकारी हो। संदसि मुताबिक़ जमुना सां गंगा रग वेंदे जुग में मिलियो हो। ही लैम्बर्ट 23 मथे ऐं राइक्स 26 मथे खां मुतासिर लॻे थो। पोइ जो ख़्यालु हो त जमुना में सिंधु ऐं गंगा सिरिश्ता वारी वटी मिलंदा रहिया आहिनि। नंबर 28 1969 ईस्वीअ में MH पंवर उॾामंदे छिकियल तस्वीरूं कमु आणींदे पधिरो करे ॾेखारियो त सुतलज ऐं सिंधुअ जे उथल जे पाणीअ ते वहंदड़ हाकिड़ो मुंड जमड़ाऊ वटि 2 छाड़नि में विराइजी वियो ऐं उन्हीअ जे उलहंदी छाड़ जमड़ाऊ वाह जे पेट तां लंघी। तंहिंखां पोइ उहा ब्राह्मण आबाद मंसूरा माग जे उभरंदे पासे वटां वञी लंघी ऐं वरी केतिरा ई मेल ॾखिण में हाणोके ढोरे पराण रस्ते कोरी खारीअ ॾांहुं वेंदे वाट ते ब्राह्मणाबाद मंसूरा खां मथां सिंधुअ जे उभरंदी छाड़ सां वञी गॾी। उन्हीअ खे सिंधुअ जे हिकु उभरंदी छाड़ पिणु बदीन तालुके में पाणी ॾींदी हुई जंहिंजे करे संदसि हेठिएं भाङे में पाणी सॼो साल हूंदो हो। 29 1972 ईस्वीअ में गुरदीप सिंह ऐं ॿियनि राजस्थान में 3 खारियुनि ढंढुनि में गॾु थियल मवाद जी ज़मीनी तहनि जे रेडियो कार्बन सन लहण खां पोइ नतीजो कढियो त 9500 खां 4000 साल अॻु जे विच ते उलहंदे राजस्थान में पवंदड़ मींहुं हिकु ॾाको मथे हो ऐं हिन वक़्तु पवंदड़ मींहं खां अटकल अढावणो हो ऐं अंबाला ज़िले में ऐं भरिसां हिमालय जबलनि में झझो मींहुं पवंदो हो। एतिरो जो कंहिं क़दुरु अहमियत वारियूं धाराऊं वही हलनि
हिन जो मतिलबु पोइ वारनि लेखकनि उहो कढियो त धाराउनि जो हिकु अंग अम्बाला ज़िले मां ॾखणु वियो पिए ऐं उन ई अरसे दौरान उन्हनि मंझां हिकु सरस्वती या हाकिड़ो ॿारो वहंदड़ दरिया हो। नंबर 30, 1979 ईस्वीअ में पाकिस्तान जे आसार पारखू खाते जे रफ़ीक मुग़ल बहावलपुर में हाकिड़े जे पासनि वारनि आसारी मागनि जी सर्वे करण खां पोइ सबूत साम्हूं आंदो त बहावलपुर में सामाड़ल सिंधू तहज़ीब वारियूं वसंदियूं 2000 क़ब्ले मसीह धारे ढुरकण शुरू थी वियूं हुयूं। कारण हो उन ई दरिया में ईंदड़ पाणीअ जो घटिजी वञणु। हिन स्टाइन अरिड़हं मथे जी हिंदुस्तानी इलाइक़नि में कम खे हथी ॾिनी। नंबर 31, 1979-80 ईस्वीअ में बैमलगोज़ अमलकार ऐं ज़ाहिद हुसैन ख़याली ज़मीनी सूरतुनि ऐं उॾामंदी छिकियल तस्वीरुनि खां कमु वठंदे सरस्वती जा वहकरा तयारु कया। राजस्थान जे विचां लूणीअ ॾांहुं रेणीअ ऐं उभरंदे नारे जे विचां ऐं रेगिस्तान जे उतर उलहंदे भाङे जे विचां 5 अलॻि अलॻि मरहलनि में हिननि नालनि सां आगाट्रो वहकिरो ऐं हिकिड़े पुठियां ॿियो 3 वॾा वहकिरा पछाड़ीअ वारो थियो घग्घर, हाकिड़ो बहावलपुर जे विचां रेणीअ ॾांहुं विच वारा 3 वहकिरा हाणोके नारे सां खिपरे ऐं ख़ैरपुर जे इलाइक़नि में गॾिबा हुआ। सिंध में घिड़ंदड़ ऐं उभरंदे नारे सां उमरकोट जे उतर में गॾिजंदड़ कंहिं दरिया जो पिणु हिकु वहकिरो आहे, पर उन जा पेरा रुगो कुझु पंध ताईं आहिनि, 5 सिरिश्तनि खां मथे न। ही थी सघे थो लेखक जे हिकिड़े पुठियां ॿिए 5 मरहलनि खां अॻु जो को वहकिरो हुजे। नंबर 32, 1984 ईस्वीअ में अमलकार ऐं बेमलगोज़ उॾामंदे छिकियल तस्वीरुनि जी मदद सां नतीजो कढियो त अहिड़ो को सबूत कोन्हे जंहिंसां साबित थिए त जमुना ओलह ॾे वही दिरशादवती खे वञी पाणी ॾींदो हो। उन्हनि उहो पिणु नतीजो कढियो त दिरशादवती जा खोड़ सारा वहकिरा हुआ, जन ज़रिए उहो रेगिस्तान जे विचां ॾखण ॾे वहंदो हो ऐं अरावली टकिरियुनि मां हलंदड़ धाराऊं पिणु खेसि पाणी रसाईंदियूं हुयूं। तंहिं करे संदसि सुकी वञण जो मुख्य कारण मौसमी फेरा हुआ। दिरशादवती ते ओतिरो ई तकरार अॻे ई हलियो पिए जेतिरो सरस्वती या हाकिड़े ते पिए हलियो। मिसाल तौरु किनिंघाम 5 मथे उलहंदी जमनाबाद जे हांसी हसार शाख खे हिन दरिया जो पुछड़ीअ वारो वहकिरो थे भायो। रेपसन उन खे चौतांग जो हाणोको वहकिरो थे भायो। केथ ऐं डी संदसि वहकिरो चौतांग मां ऐं तंहिंखां पोइ उलहंदी जमनाबाद जे हांसी हिसार शाख मां थे भायो। वधीक सुञाणप विशेषता शर्मा ऐं अमलकार जे अहिड़नि ई वीचारनि ॾुखी करे छॾी ऐं गोज़ जे रिमोट सेंसिंग कतब आण जमुना जो दिरशादवतीअ जे कुझु सहकारियुनि सां मिलण ऐं उन जे उबतड़ न थियण सुञाणे वरितो। हिकु दिलचस्प खोजना जंहिं संदनि अॻूणनि 1979 ऐं 1980 31 मथे वारनि अभ्यासनि खे रद्द करे छॾियो सा उहा हुई त दिरशादवतीअ जे रुगो हिकिड़ी उभरंदे ऐं घटि अहम छाड़ आगाटनि वक़्तनि में लूणीअ ॾांहुं वेंदी हुई ऐं उहा ओॾां वेंदे वाट ते अरावली जबलनि मां मींहं जो पाणी गॾु कंदे वेंदी हुई, पर अॻिते हली ओलह मुड़ी रेगिस्तान जे विच मां 74 डिघाई फाक ई ताईं वञी लंघंदी हुई ऐं उहा हिन पूर्व छोट खां अॻिते ॻोल्हे लहणु ॾुखी आहे। 3 मरहल में दिरशादवती दरिया सरस्वती या हाकिड़े दरियाई सिरिश्ते जो सहकारी थियण लाइ अलॻि अलॻि वक़्तनि ते केतिरनि ई मरहलनि मंझां लंघियो, जॾहिं त हाकिड़ो या सरस्वती पिणु ओलह ॾे हलंदो वियो। लेखकनि लाइ दिरशादवतीअ जे वहकिरे जो सन ॻोल्हे लहणु ॾुखियो थी पियो, पर सम्झनि था त हलंदो वञण वारा वॾा लाड़ा ओभर खां ओलह ॾांहुं थिया ऐं घणो करे दरिया लूणीअ ॾांहुं प्लास्टोसीन बर्फ़ानी तहजुग दौरान सोकहड़े वारी आबहवा जे शुरू थियण खां अॻु वधो। नंबर 33, 1985 ईस्वीअ में M.H. पंवर दिरशादवती जे अमलकार ऐं गोज़ पारां ॾसियल वहकरनि जी पकाण करे वठण खां पोइ सही कयो त दिरशादवती दरिया जा थी सघे थो आगाटनि जुगनि में 3 वॾा वहकिरा रहिया हुजनि। सभ खां आगाटो वहकिरो लूणीअ में छोड़ कंदो हो ऐं पोइ वारा 2 वहकिरा ओलहंदे राजस्थान वारे रेगिस्तान जे विचोले भाङे मंझां लंघी सिंध ॾांहुं वेंदा हुआ, जिते उहे हाकिड़े सां गॾिबा हुआ। आगाटो वहकिरो उमरकोट जे उतर मां हूंदो हो ऐं पछाड़ीअ वारो नारे ऐं खिपरे तालुकनि जे विचां लंघंदो हो।
सेंट्रल एंड ज़ोन रिसर्च इंस्टीट्यूट पारां हिननि टिनी वकरनि मंझां पहिरिएं खे प्लास्टोसीन जुग खां अॻु जो ऐं ॿिए ऐं टिएं खे प्लास्टोसीन जुग जा सम्झियो वियो। उॾामंदी छिकियल तस्वीरुनि जी मदद सां पंवरे हिकु नज़रियो आॾो आंदो त ख़ैरपुर ऐं खिपरे तालुकनि में खारे पाणीअ जूं 2000 ढंढूं थी सघे थो दिशादवती दरिया जूं ठाहियल हुजनि, जेको हिननि तालुकनि मंझां वहंदो हो ऐं सागड़ ज़िले वारियूं ढंढूं मखी फराश वारियूं तरायूं दिशादवतीअ जे हाकिड़े सां मेल वारे हंधि ठहियूं हुयूं। संदसि मुख माख़ुज़ मथियूं 32 हो ऐं खेसि लॻो त दिशादवती थी सघे थो सिंध वारे रेगिस्तान या उभरंदे रिण जे विचोले भाङे जे विचां लंघंदो हुजे। दिशादवती हाकिड़े सां गॾु 2000 क़बले मसीह धारे मींहं जे घटिजण सबबि सुकी वियो। हीअ ॻाल्हि सिंध जे ढंढुनि लाइ 16 आना सच हुई, पर उॾामंदी छिकियल तस्वीरुनि न हुजण करे हिंदुस्तान वारे पासे लाइ उन बाबति पक पकाइण करणु ॾुखियो हो। नंबर 34 पछाड़की खोजना खां पोइ ही लेखक सिंध जे रेगिस्तान में वधीक ॻोल्हा फ़ोला कंदो रहियो ऐं बिल्कुलु सजर हिकु 50,000 नक्शनि खे जाचण परखण ते जेकी उॾामंदी छिकियल तस्वीरुनि आधार ठहियल आहिनि खेसि ॾिसण में आयो त ख़ैरपुर ऐं खिपरे वारनि ढंढुनि जो मुंहुं उत्तर ओभर खां ॾखिण ओलह हो। दिशादवती दरिया चोटियारी मखी ऐं फराश ढंढूं ठाहियूं हुयूं। खेसि कंहिं घणी आगाटे दरिया जूं बछाड़ूं पिणु उत्तर ओभर पासे खां ईंदे ऐं हाणोके अमरकोट शहर वेझो हाकिड़े सां गॾिजंदे ॾिसण में आयूं।